छाते वडाई कई थी दुनिया जी हयाती ये थी ये वन जे शाम जे ठोको वेही करे घड़ी गुजारे हलियो वने ये दुनिया जी हयाती ये थी को चौथो पंजे अकमल हाकिमीन के नाराज करे कुरान के चिमड़ी पाओ आमिना जे लाल जी गुलामी कर या कब्र बारा मिट्टी हुंदी अंदर तुझे ला पिस्त जो बाग बणजी वेंदई छाते वडाई कई थी सिकंदर जेड़ा बादशाह के मां दुनिया मो लडे वजा भई हथ मुंजा कफन को बाहर कर जो दुनिया सबक वठी वने जदी बादशाही करण वारो कुछ न खणियो त तू असा छा खणी वेंदा से कब्र में अमल कमी दई नमाज कमी दई रोजो कमी दई हज कमी दई इन्ना वला बैतू वज़े अलिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकं वहुदल लिल आलमीन वञो न काबे जो हज करे अच हिकिड़ो दफ़ो काबे जो दीदार करे अच ये लख इते पिया हूंदई भुलायो थी शैतान कुदन कमन में आए डिशन में वीसीआर में टीविन में कुदा कम करें तो मौत विसरी होती कब्र विसरी वही थी कब्र थी जे मां अकेला ये जो घर आए आदम जा बचड़ा हाँ माडे साथी वचू अच जाए कब्र में साथी ओहे कुरान जी कब्र थी जे मां अंधारिय जो घर आए माडे पति खयूं अच जाए ओ पति नमाज थी अमल साले ये साथी तुझा बन वही डाढो दुखो वक्त थी याद रख जाए कारो कलर मन मिट्टी जा अंधारिय जो घर हेडे मारे कंडे अखियों बट केड़ो रस्तो दुनिया वारो वतो दी आखिरत ते नजर कर एडी अंधारी कब्र जी आ 29 जे रात जी ऊंदे में भी एडी अंधारी ना है कब्र जी डाढी अंधारी दुखी आ इते का बती नहीं दी इते बती दी त अमल में कुरान वारी बती नहीं छो कब्र पंजो बाह जो तनूर बनाए जानी न बन जो शराबी न बन जो जुआरी न बन जो मुशरिक न बन जो हाँ हाँ हर वक्त मौत के याद कर एक मौत के याद कर बियो रब जे जात जो जिक्र कर सुलेमान अलैहिस्सलाम जो वजीरा भरसा जी वेठो हेडो इज़राइल भी आयो घूर करे तके तो सुलेमान नबी जे वजीर दे वेठो तो निहारेस जदी हे वयो सुलेमान नबी के चई छो त हो नबी भी हो बादशाह भी हो हवा भी ताबे पखी भी ताबे जिन्न भी ताबे वाह मुंजा रब नबी भी बनायईस जो बादशाह भी बनायईस उन जी मर्जी जदी हो वयो सुलेमान नबी के चई हो केर हो चई हो इज़राइल जे अड़ाओ पियो माडे तके हाने मां तख्त ते विया तू हवा के हुकुम कर मां के खणे हिन के जो खई ओरी जाइ ते वनी जाते हिन जी मर्जी थी उते वनी लाथईस बटन ॾींहनि खां पोइ आयो जे उहो सुलेमान नबी पुछा केस दे खबर दे हवाल अॻे दफ़े न मुंहिंजे वज़ीर ॾे पियो निहारे वो पियो चए त अलाए छा ॻाल्हि आहे ॿुधाए त सयूं चइसि इन जो मौत फलानी जाइ ते लिखियल हो मां तकियां पियो वेठो हिते आ मौत उते लिखियल अथसि मां उते पुगुम हे अञा उते पुगो मसदम परवाज़ कयो मांसि लोहन कोटन में लिखे त बि मौत न छॾींदी कुरान थो चए फी बुरूज मुशय्यदा वजीर न रहा न रहा नवाब न रहा मीर न रहा पीर न रहा सिद्दीक जेड़ो जवान दुनिया में न रहो सोने उमर जेड़ो जवान दुनिया में न रहो अज भी मुझे मोहम्मद सां गॾु रोज़े में बई जवान भाकुर बाजियूं बिया थी जाते रात ॾींहुं रब जी रहमत वसे ई वसे थी सिद्दीक जेको कुरान पढ़दो हो जंहिंजो कुरान ॿुधी चओ काफ़िर मुस्लमान थिया उमर उहो जवान जंहिं काबे जो दरवाज़ो खोलियो हो अॼु बि मुंहिंजे नबीअ सां गॾु सुतो पियो थी तंहिंजी माना का हस्ती ते न रहंदी त चओ अल्लाह जी ज़ात रहंदी वयबका वजहु रब्बिक
ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। छाते वॾाई कई थी, हिते रहण काथे आयो आहीं, महिमान करे मुको थमाए, मौत जे मंज़र ॾे नज़र कर, उहो वक़्तु यादि कर, अज़ीज़ करीब बीठा हूंदई, मथो माण्हू अची मौत जा बीह रहंदई, मिंट जी मोहलत न मिलंदई, जेकी करणो थी हाणे करे वठ। अचो जे क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए थो साफ़ लफ़्ज़न में, फ़यक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन करीब। वाह कुरान तुझा लफ्ज़, जॾहिं मौत जा माण्हू आया, वेझो मौत मथो आई, पोइ मोहलत कान मिलंदई, जेकी करणो थी हाणे करे वठ। इन टिनि मंज़िलनि ते नज़र कर। पहिरियों मंज़िल संखे चाणी सकरात थी, ॿी मंज़िल क़बर थी, टी मंज़िल पुलसरात थी। हाँ जे सकरात खां बचणो थी त अल्लाह जो ज़िक्र घणो कंदो कर। हाँ क़ुरान जी तिलावत कंदो कर। ॾाढी ॾुखी सकरात लॻंदी आहे, 8-8 ॾींहं, 15-15 ॾींहं, महीननि जा महीना माण्हू पिया हूंदा आहिनि हिकु जाइ ते, केरु ॻाल्हाए हुन सां बेपरवाह आहे, हुन खां को पुछा करण वारो ई कोन्हे। सकरात ते नज़र कर। ऐं ॿिए नंबर में क़बर ॾे नज़र कर। ॾाढी क़बर ॾुखी थी, अकेलाईअ जो घर थी। हाँ उहा हालत यादि कर मरी वञण खां पोइ। हाँ हे अमीर, हे नवाब, हे कामोरो, हे भोतार, हे मीर, कॾहिं पेजारनि ते घुमंदो हो, कॾहिं कारनि ते घुमंदो हो, अॼु जवानू पट ते पियो थी, कॾहिं पाण ॻाल्हाईंदो, अॼु वात ते पटियूं रखियूं पयूं थी। उहो वक़्तु यादि कर, कननि में कपां पई आहे, अखियुनि ते कपां पई आहे, नक में कपां पई आहे। जेको पाण हथ चोरींदो हो, अॼु चोरण खां बंदि ॿिया था गुस्ल ॾे वारींदा वथनी। हाँ जेको पाण ॻाल्हाईंदो हो, अॼु वात बंदि लॻो पियो आहे। जेको पाण गुस्ल कंदो हो, अॼु पट ते सुम्हारे ॿिया था गुस्ल कराइनि। यादि रखजांइ, उहो वक़्तु तो ते बि ईंदो, माते बि ईंदो। इहा मरण जी घड़ी मथां अचणी आहे, पर ख़ुदा करे दीनदार थी मरूं। हा मरी वञण खां पोइ गुस्ल ॾे वारे कफन जा कपिड़ा अनसुबियल ढकाईंदई। इन जे करे अनसुबियल कफन जा कपिड़ा ढकायोसि, जीअं पेनूअ जे सूरत में मां वटि अचे त मां रब जे ज़ात खे रहम अची वञे त मां लेखो ई न कयांसि। वाह ख़ुदा तुंहिंजी तारीफ़। हाणे वारस दफ़न करे मोटी वेंदई, उहो वक़्तु यादि कर। इते क़ुरान कमी ईंदी, निमाज़ कमी ईंदई, ज़िक्र कमी ईंदी, सखावत कमी ईंदई। बेज़ावी शरीफ़ तफ़सीर आहे क़ुरान पाक जो। हिकिड़ो ॾाढो गुनाहगार शख़्स हो, तमामु गुनाहगार हो। उनखे क़बर में अज़ाब पियो थिए। हुनजे घर वारी पोयों हमल वारी हुई। इन वसियत कही त मां मरी वञा, मुंहिंजे बच्चो पोयों ॼमे, इन मुंहिंजे बच्चे खे पढ़ाई जो, क़ुरान पढ़ाई जो। ख़ुदा जी कुदरत हो, मरी हो। हुनजे पोयों घर वारीअ खे